कराची प्रेस क्लब में सिंध स्टूडेंट काउंसिल तरफ़ां सिंध में 4 मार्च ते सिंधी शागिर्दनि जी जदोजहद जी याद में तक़रीब कोठाई वई। तक़रीब खे ख़िताब कंदे शागिर्द अॻवाननि ज़फ़र सेलड़े, रहमान बाबर, अब्दुल्ला मीर ऐं ॿियनि चयो त 4 मार्च सिंध जे शागिर्दनि जी सियासी जदोजहद जो ॾींहुं आहे, जंहिं ॾींहुं सिंध जी सियासत खे नवां मोड़ ॾिना। हुननि चयो त हिन वक़्तु पूरे मुल्क में शागिर्द यूनियन जी बहाली लाइ शागिर्द जदोजहद करे रहिया आहिनि। हुन मौक़े ते शागिर्द अॻवाननि अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा ख़्याल हिन रीति वंडिया। माज़ी जा जेके किरदार आहिनि, माज़ी जेके तहरीक उन्हनि में इंस्पायर थी करे ईंदड़ वक़्तु यानी कि पंहिंजे जेके सिंध जा शागिर्द आहिनि उन्हनि में हिकु वलवलो पैदा कजे त हू जीअं माज़ी में असांजे किरदार आहिनि, असां बि उन्हनि वांगुरु पंहिंजी सिंध लाइ, पंहिंजी सिंधी शागिर्दनि लाइ कुझु कयूं। जदोजहद असांजे नौजवाननि में हिकु जज़्बो पैदा कयो आहे ऐं नौजवाननि में हिकिड़ी मतिलबु तहरीक पैदा कई आहे जेकी उहा तव्हां पाण ॾिसी सघो था। माशाल्लाह बहितरीनु प्रोग्राम थियो। शागिर्द पाण में यकजहती असां हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थियनि त कीअं उहो कंहिं बि पंहिंजे मुतालबे खे पूरो करे सघनि था। जाइज़ मुतालबा पूरा करण लाइ इहे तहरीकूं ॾाढियूं इम्पोर्टेंट आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk